हिंगोरजा मां अब्दुल जब्बार चांग भी असां लाइन ते मौजूद आहे जिते भी हद दख़लियूं हटाए वियूं आहिनि। जी अब्दुल जब्बार चांग अवां वटि वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ताहिरा वांगे ॿुधाईंदो हलां त सिंध हाई कोर्ट सखर जे हुकुम ते अॼु ॿिए ॾींहं बि हिंगोरजा में इंतिज़ामिया हद दख़लियूं ॼाणाए केतिरनि ई दुकाननि जा छपरा केबिन ऐं दुकान ड्राए पट करे छॾिया, रेड़ा बि हटाया विया। हिंगोरजा में गैर कानूनी हद दख़लियनि जे ख़िलाफ़ असिस्टेंट मुख़्तियारकार टाउन ऑफिसर नदीम जलबानी जी निगरानी में एंटी इंक्रोचमेंट टाउन अमले ऐं रेवेन्यू खाते जे अमले पुलिस जी मदद सां पंजाटी बाज़ार मच्छर चौक शेखमाला समेत ॿियनि बाज़ारनि ऐं घिटियुनि में ऑपरेशन कंदे गैर कानूनी तौर ते दुकाननि जा छपरा ऐं दुकान ड्राए पट करण सां गॾोगॾु रेड़ा ऐं केबिनूं पिणु हटाए छॾियूं आहिनि। जॾहिं त ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदो हलां हिनस में असिस्टेंट मुख़्तियारकार राशिद शाह नवाज़ राजपुर ॿुधायो त हाई कोर्ट जे हुकुम ते हद दख़लियनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे ऐं गैर कानूनी अदावतनि खे पिणु ॾाहियो वियो आहे ऐं हीअ जेको